हुक्मदार जी बता रहे तवाम कॾहिं सुधरंदी? बाबा साईं सुधरणी है ना सिंधी क़ौम खे मां ई जाॻाईंदुसि। जेको सफ़ाई रखो जेको डेली इनखे सुबुह जो जेको लठियूं हणे। साईं हाज़िर तव्हांजो जेको हुकुम। अरे तो जोड़े किथे आवारो मुजो तकड़ो तो अच्छी वनी पोया भी फिर मसाला टिका पो तू खा तेरो कम्मा मुके थोड़ी जगह दे ना ना हल हल असा के जेनो कम कोन दे तो तोखे आई ने छा दे रावड़ो पंहिंजी क़ौम में सुधारो आयो जा अठों ॾींहं लठियूं था खाइनि। तारा काथे अञा उहे सागा पेर दन करे हिननि खे टे लठियूं वेठा वरी बलठी वधायूं वरी टे वधायूं गरीबों असां ते रहम कयो किबला साईं माण्हू असां हारी माण्हू कयो तो साईं खोले सम्झा दादा साईं तव्हां जेको सिपाही बीहारियो जेको असांखे लठियूं थो वणे ते हिकु ॿियो बि रखो बल्कि टियों बि रखो नथो पए असां ॻोठारा जाम मज़दूरीअ खे देरि थी थी वञे ऐं ॿ टे ॿिया बि सिपाही रखो जीअं असांखे तकड़ि फारक करे असां हलिया वञूं असांखे देरि थी वञे मज़दूरीअ कमदार अबो क़ौम कॾहिं सुधरंदी पंहिंजा हक़ कॾहिं वठंदी के छा कयूं हुननि खे कहिड़ी तालीम ॾियूं तो सम्झा त बि नथा सुधरनि पंहिंजा हक़ कॾहिं घुरंदा को ठारो को जूथो सुजाॻ थियो त घुरो तंहिं हक़ न घुरंदव तेसि ताईं तव्हां पीड़ बार रहंदव। हर घिटी हर जाए तू रोशनी फैलाए तू